बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणई जल जलालहू, पाणई जान जमाल, पाणई सूरत पिरीअ जी, पाणई हुस्न कमाल, पाणई पीर मुरीद थिए, पाणई पाण ख़याल, सभु होई हाल, मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह महिराण। अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं सुबुह जो सलाम सुबुह महिराण जी हिन स्क्रीन, हिन मंच तां अवां सभिनीनि खे क़बूल पवे। मुंहिंजे तमामु नाज़रीन, आऊं ॼाणा थी त अॼु जो जेको डे आहे उहो वीक जो फर्स्ट डे आहे। ऐं सूमर जो जॾहिं ॾींहुं हूंदो आहे त सूमर जो ॾींहुं पोयां हिकिड़ो ॿ ॾींहं रेस्ट जो ऐं तमामु सुठे तरीक़े सां तव्हां पंहिंजी मॉर्निंग स्टार्ट करे चुका हूंदव। मौसम तब्दील आहे ऐं मां हिन मौसम जो हमेशह ज़िक्र कंदी आहियां त मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं तमामु असांजूं अदियूं, असांजी भेनरूं पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिले ऐं हिन वक़्तु सुकून सां वेही करे ब्रेकफास्ट करे रहियूं हूंदियूं, नाश्तो करे रहियूं हूंदियूं, चांहि अवां पी रहियूं हूंदियूं ऐं अवां प्रोग्राम ॾिसो पियूं। अवां जे लाइ हिन प्रोग्राम खे असां कंडक्ट करे रहिया हूंदा आहियूं। हीउ प्रोग्राम अवां सभिनीनि जे लाइ हूंदो आहे ऐं जॾहिं प्रोग्राम में राग हूंदो आहे त ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं पहुचंदो आहे ऐं ज़रूरी बि हूंदो आहे त असां जेको आहे न म्यूज़िक खे थोरो टाइम ॾियूं। सभिनीनि शयुनि जो पंहिंजो पंहिंजो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे ऐं सभु कम पंहिंजे पंहिंजे वक़्त ते थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे पाण चाहींदा आहियूं त हीउ जो कमु आहे न ॾाढो जल्दी असांजो थी वञे, पर इहो मुमकिन न हूंदो आहे। हर वक़्त जो हिकिड़ो मुक़ररु वक़्तु हुजे थो, हर कम जो मुक़ररु वक़्तु हुजे थो ऐं उहो कमु उन वक़्त ते ई थींदो आहे तॾहिं ई सुठो लॻंदो आहे। कुझु शयूं जल्दी जेकॾहिं हथ में अची वञनि त उहो शायदि इंसान खे क़दुरु बि कोन हूंदो आहे। कुझु शयूं असां वटि जेको आहे न वक़्त खां पहिरीं मुहैया हुजनि ऐं असांखे उनजे लाइ महिनत न करणी पवे त पोइ कीअं उनजो क़दुरु पैदा थी सघे थो। ऐं हूअं बि इंसानु चयो वेंदो आहे ॾाढो बेक़दुरु आहे न। असां जंहिं शइ जे लाइ महिनत कंदा आहियूं उहा शइ असांखे महिनत खां पोइ मिलंदी आहे त पोइ हुनजो क़दुरु करणु बि ईंदो आहे। ऐं ईअं ई का शइ मिली वेंदी आहे त पोइ चवंदा आहिनि न त मुफ़्त में मिली वई त पोइ हुनजो छा क़दुरु। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां सभिनीनि सां कंदासीं ऐं हिन सुबुह महिराण प्रोग्राम सां भरपूर साथ जंहिंजो मौजूदु आहे उनखे ज़रूरु यादि कंदासीं। टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पैकेट ते ॾिनल जेको आहे सो तव्हां मालूमात पैक ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी खटे सघो था अवां खोड़ सारा क़ीमती इनामात। अच्छा, कॾहिं कॾहिं आउं इन बारे में बि वेही सोचंदी आहियां त जेकॾहिं दुनिया में इन बाबति बहस बि आहिनि, इन बाबति डिस्कशन्स ॾाढा सुठा थियल आहिनि त दुनिया में जेकॾहिं म्यूज़िक न हुजे हा, दुनिया में जेकॾहिं का लैंग्वेज न हुजे हा, का ॿोली न हुजे हा त पोइ इंसानु छा हुजे हा। ऐं इंसानु जेको आहे न उनजो शायदि को वजूद ई न हुजे हा। इंसानु हिक ॿिए सां जेको आहे न पंहिंजे दिलि जो हाल अहवाल न करे सघे हा। ऐं हूअं बि साइकोलॉजी असांखे ॿुधाईंदी आहे त जॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंहिं सां वेही कंदा आहियो त पोइ घणा सारा मसइला हूंदा आहिनि, उहे सॉर्ट आउट थी वेंदा आहिनि, उहे मसइला हल थी वेंदा आहिनि सिर्फ़ु कंहिं इंसान खे पंहिंजो मसइलो ॿुधाइण सां। छो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे दिलि में तमामु शयूं रखो था, तमामु ॻाल्हियूं कंहिं सां तव्हां शेयर नथा करे सघो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो नेचुरल हिकिड़ी शइ आहे त एंज़ाइटी बि थींदी, माण्हू खे डिप्रेशन बि थींदो ऐं इंसानु जेको आहे सो ज़हनी मुंझारनि जे तरफ़ वधंदो। म्यूज़िक ॾाढी ज़बरदस्त शइ आहे ऐं म्यूज़िक सां दुनिया में जेको आहे सो ज़हनी बीमारियुनि जो इलाजु कयो वेंदो आहे। ऐं सभिनी खे ख़बर आहे त थेरेपी जॾहिं थींदी आहे त उन में बि म्यूज़िक खे जेको आहे सो इस्तेमालु कयो वेंदो आहे। इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक कॾहिं तव्हां वेही ॿुधो त तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो। सो येस, उन ई तरह अॼु जे प्रोग्राम में असां वटि आयल जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, ॾाढा ज़बरदस्त महिमान आहिनि, ॾाढो सुठो पैनल मौजूदु आहे। सो उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। फ़क़ीर बरकत मक्सी असां वटि मौजूदु आहे। अदा तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम, अल्लाह जा एहसान। ज़बरदस्त अदा, तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे ऐं तव्हां जेको आहे सो सभु शयूं जॾहिं सेट कयूं पिए तव्हांजो आवाज़ु ॿुधुमि पिए, ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो आवाज़ु आहे। तव्हांखे ॿुधंदासीं प्रोग्राम में। तव्हांजा साथी हिन तरफ़ मौजूदु आहिनि, सो उन्हनि जो तारीफ़ कराईंदा हलूं। हारमोनियम ते असांजो भाउ सॼण चांडियो मौजूदु आहे, अदा तव्हांखे भलीकार चऊं था। उनखां अलावा बांसुरी ते निसार अहमद ज़ंगी जो मौजूदु आहे, अदा खे भलीकार चऊं था। ढोलक ते लाल बख़्श चांडियो असांजो भाउ मौजूदु आहे। तव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था सुबुह महिराण प्रोग्राम में। ऐं घणो टाइम बिल्कुलु बि नथा वठूं जी, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। छा तव्हां ॿुधाईंदव? सचल साईं जो बोला। जी जी, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह।
दिल लगा कर छोड़ दिया ये कौन सा दस्तूर है, बिना किसी सबब के क्यों किता मुझे दूर है। बेबस इस बरकत का बता क्या कसूर है, दिल को तेरा जादू लगा नहीं, सब्र नहीं आराम है, दिल को तेरा जादू लगा नहीं, सब्र नहीं आराम है, तेरे तरफ से ये सनम नहीं, खत नहीं पैगाम है, दिल को तेरा जादू लगा। वो आतिश लगा दी मेरी जान में, फरियाद पर फरियाद है, वो आतिश लगा दी मेरी जान में, फरियाद पर फरियाद है, मरता हूँ तेरे दिल मेरे सौदे के संसाम है, दिल को तेरा जादू लगा। ओ इस हाल की अपनी खबर किसको सुनाऊं ए सनम, ओ इस हाल की अपनी खबर किसको सुनाऊं ए सनम, जंजाल है ये जिंदगी, मरना ही मेरा काम है, दिल को तेरा जादू लगा। ओ आँखों में जादू तेरे लूटा है तूने दिल मेरा, ओ आँखों में जादू तेरे लूटा है तूने दिल मेरा, सिर पड़े जुल्फ की वो पेच में उस पर सज्जल दिलों का दाम है, दिल को तेरा जादू लगा नहीं, सब्र नहीं आराम है, तेरे तरफ से ये सनम नहीं, खत नहीं पैगाम है, दिल को तेरा जादू लगा। इलाही सुठो बहितरीन, तमामु सुठो ऐं इन तरफ़ सभिनी जो साथ तव्हां सां ॾाढो सुठो। अदा असां जॾहिं बि प्रोग्राम में कंहिं रागी सां वेहंदा आहियूं त पोइ उनजी जर्नी बि उनखां पुछंदा आहियूं, शुरूआत कीअं हुई ऐं कीअं नंढपण तव्हांजो गुज़रियो, थोरो मां पुछणु चाहींदमि तव्हां खां बि।
शुरूआत मूंखे स्कूल इहो ॻाइण जो पहिरियां पढ़ंदो हुउसि, जी जी। पोइ स्कूल बि वेंदो हुउसि, उस्ताद बि ॻाराईंदा हुआ। पोइ उस्ताद हेड मास्तर चयो बाबा हाणे तोखे शौक़ु आहे ॻाइण जो, अलाह कंदो तुंहिंजूं उमेदूं क़ाइमु थींदियूं, सही, असांजी इजाज़त भली ॻाए वञी। वाह वाह, ज़बरदस्त। पोइ मरहूम उस्ताद जलाल चांडे वटि वञी रहियासीं। अच्छा, 2.5-3 साल सही। उते उस्तादनि जूं ड्यूटियूं कयूंसीं। पहिरियों मां मिजाज बि ॻाईंदो हुउसि, सही सही। पर इश्क घणो मुंहिंजो फुकराई सां हो, जी जी जी, फुकराई में अची वियासीं पोइ। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, जलाल चांडियो सां तव्हां माना 3 साल गुज़ारिया पंहिंजी ज़िंदगी जा। उमिरि केतिरी हुई उन वक़्तु? उन वक़्तु मुंहिंजी उमिरि बसि तक़रीबन ईअं 46 साल अचे पई। अच्छा अच्छा। हा, माना मूंखे 20-25 साल थी विया आहिनि। अच्छा, माशाल्लाह। अच्छा, जलाल चांडियो खे तव्हां कीअं ॾिठो, तबियतनि कीअं हुयो? बसि अहिड़ो फनकार थींदो कोन। हा, असां अॼु ताईं हुनजे लाइ जेको आहे सो परेशान आहियूं, रोअंदा आहियूं। हा, अहिड़ी शइ कॾहिं कॾहिं ख़ुदा पैदा कंदो आहे, कंहिं कंहिं में मण पैदा कंदो आहे। उनजो अलस्ती भाग हो, उनजो अलस्ती नसीब हो। सही। अल्लाह साईं उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, जन्नत में जायूं ॾे। आमीन आमीन। अच्छा, राग ॻाइण जॾहिं शुरू कयो त शुरूआती टाइम कीअं हुयो ऐं केतिरो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कमु शुरू में ॾुखियो हूंदो आहे, त कीअं आसानियूं पैदा थियूं? शुरूआत वारो जेको कमु आहे सो उहो ॿी शइ आहे, ॾींहं ॾींहं जो फ़र्क़ु पए थो। अॻु में तमामु घणो इश्क जो ॿुधण जो बि अवाम खे शौक़ु हो, शऊर हूंदो। उस्ताद जलाल जो ॿुधंदा हुआ त आयो आहे फलाणे हंधि, त घटि में घटि 20 किलोमीटर तो माण्हू पंधु बि ईंदा हुआ। हा, पंधु प्यादल त वञूं, जलाल चांडियो आयो आहे ॿुधूं वञी। अच्छा। हा, हींअर राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हा, हींअर सोशल मीडिया आहे, हर कंहिंजो पंहिंजो काम। सही। अदा पाण वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं प्रोग्राम खे अॻियां वधाईंदासीं। वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में भरपूर साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। सुबह मेहरान प्रोग्राम में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ऐं प्रोग्राम में महिमान मौजूदु आहिनि, सो उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। फ़क़ीर बरकत मक्सी ऐं उनजा सभु साथी हिते मौजूदु आहिनि। सो अदा तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा था ॿुधायो हाणे? हाणे कलाम आहे वकार भेलार जो शहर राणीपुर। ज़बरदस्त ज़बरदस्त जी। सिकंदे थियल मिसाल जो उमिरि वई गुज़री, मुंहिंजी सरे कान का तुंहिंजी कीअं सरी।
हाणे ॾुखनि जो ॾाज ॾई तूं त पाण पले वे पंहिंजो ओ पूरो साल थियो आपे सितम थियो ओ पूरो साल थियो आपे सितम थियो हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो ओ पूरो साल थियो आपे सितम थियो हो पूरो साल थियो आपे सितम थियो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो हुन जो मिटन ओ माइट छॾियो ओ हिक हिक खे चयो जेको गॾो हुन जो मिटन ओ माइट छॾियो ओ हिक हिक खे चयो जेको गॾो ओ नथो मञे कंहिंजी मुंहिंजो जवाब खुदो ओ नथो मञे कंहिंजी मुंहिंजो जवाब खुदो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो हुन जे करे ओ पाजा छॾे ओ घट संगति साथी दोस्त तुॾे हुन जे करे मूंखे ओ पाजा छॾे ओ घट संगति साथी दोस्त तुॾे ओ अॻे हुया मेला न कोई ॾिठो हो अॻे हुया मेला न कोई ॾिठो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो हद खां वधीक ओ भाइयूं भेला रखे ओ छॾे सॼी राणी पर टाइम बता रखे हद खां वधीक ओ भाइयूं भेला रखे ओ छॾे सॼी राणी पर टाइम बकार ओ न भाऊ मोहबत जो मिलियो कोसलो हो न भाऊ मोहबत जो मिलियो कोसलो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो ॾिठो ओ हिकिड़ो ॾींहुं न सुख जो
ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॾाढो बहितरीनु, ॾाढो ख़ूबसूरत। ॾाढी सुठी तव्हांजी सिलेक्शन बि आहे ऐं ॾाढो सुठो लॻे पियो तव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो। अच्छा, जॾहिं सुबुह जो तव्हां उथो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी पंहिंजी रूटीन, हिकिड़ो पंहिंजो सभु कंहिंजो पंहिंजो स्केड्यूल हुजे थो, पर रियाज़ बि हुजे थो, पोइ रियाज़ कंदा आहियो? जी हा, रोज़ जी बुनियाद ते? जी हा, कॾहिं कॾहिं मिस त थींदो हूंदो न? ज़रूरु, इंसान हा, आहे, बिल्कुलु। नफ़्सा नफ़्सी लॻी पई हा आहे, हा बिल्कुलु। इन जे हिसाब ऐं सां ॿियो वरी तव्हांजो कमु बि त अहिड़ो आहे न, राति राति जो कमु महफ़िल हुजे त वरी पोइ सॼी राति मिसाल हले थी त पोइ। ऐं अच्छा, हीउ रियाज़ केतिरो ज़रूरी आहे, मां तव्हां खां थोरो ॼाणणु चाहींदमि। रियाज़ जेको आहे सो आज़ान खां अॻे असुर जो जेको रियाज़ आहे उहो असांजे वॾो कम जो आहे। हा सही, हा, ऐं ज़रूरी बि आहे ॾाढो, न? ज़रूरी बि आहे, पर इंसान आहे, कॾहिं थिए थो, हा, कॾहिं हा, हा। नथो थिए, नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, जी जी, दुनिया जूं कमकारियूं। ज़बरदस्त। ओके जी, ओके, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। ऐं ॿी छा सिलेक्शन आहे, वधीक छा ॿुधाईंदव? हा, मुंहिंजो शौक़ु आहे त मरहूम उस्ताद जलाल चांडी जो कलाम हिकिड़ो अच्छा, थिए। ज़बरदस्त। जी जी, तव्हांखे ॿुधंदासीं, बिल्कुलु बिल्कुलु। हा न, शागिर्द उन जा आहियूं, हा, ऐं काफ़ी दोस्तनि बि चयो आहे त असांखे हिकिड़ो कलाम। ज़बरदस्त ज़बरदस्त, उस्ताद ज़रूरु जलाल ॿुधंदासीं चांडी जी। पहिरीं पहिरीं दरबारे ओ कयुम ॾोह कहिड़ो जो वेठो विसारे, हाणे पिरी अचूं पाड़े त गॾु गुज़ारियो ॾींहड़ा। उहे वण ई विया त बथाण ई विया, जिते प्यार बजे जहादीरा उते घूकन पिया जग तेरा बदके मुझो हाथ डरे। उहे वण ई विया त बथाण ई विया, जिते प्यार बजे जहादीरा उते घूकन पिया जग तेरा बदके मुझो हाथ डरे। उहे वण ई विया त बथाण ई विया, उहे वण ई विया त बथाण ई विया। उहे जायूं ऐं उहे थाक फिटिया निशान रही उहे जायूं ऐं उहे थाक फिटिया निशान रही उते ख़त्म थिया पिन तेरा उते भूगन पिया जग तेरा ॿुध मुंहिंजो हाथ डरे। उहे वण वई विया त बथाण ई विया, उहे वण वई विया त बथाण ई विया। यारा चढ़ी विया ख़ाली घरनि ते सुधारी भितरनि ते, यारा चढ़ी विया ख़ाली घरनि ते सुधारी भितरनि
हाँ थो डरे उहे बण वई विया त बथाणे ई विया उहे बण वई विया त बथाणे ई विया जिते प्यार पजे जहाँ तेरा जिते प्यार पजे जहाँ तेरा उते घूटन पाए गुजरा बट मुझो हाथ डरे उहे बण वई विया त बथाणे ई विया उहे बण वई विया त बथाणे ई विया याद वचन था ॾींहं पुराणा मोहब्बत जमाना याद वचन था ॾींहं पुराणा मोहब्बत जमाना अली हसन चलन था जेड़ा अली हसन चलन था जेड़ा ते भूकन पाए गुजरा बट मुझो हाथ डरे उहे बण वई विया त बथाणे ई विया उहे बण वई विया त बथाणे ई विया जिते प्यार पजे जहाँ तेरा उते भूकन पाए गुजरा बट मुझो हाथ डरे उहे बण वई विया त बथाणे ई विया उहे बण वई विया त बथाणे ई विया वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो ॾाढो बहितरीनु ऐं अॼु तव्हां जलाल चांडीअ खे बि यादि कयो आहे तव्हां हुनजा शागिर्द बि आहियो साढा 3 खनि साल तव्हां हुन सां बि गुज़ारिया आहिनि माशाल्लाह सां असां ॻाल्हियूं बि कंदासीं ऐं वधीक कुझु ॿुधंदासीं बि पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन ब्रेक जी तरफ़ असां पहिरीं अॻियां वधंदासीं सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हां जन पंहिंजनि शहरनि में ई तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढड़ो ब्रेक कयो ऐं ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में रिहर्सल हले पई असांजे प्रोग्राम में लाइव अची चुका आहियूं ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन हिन कैंपेन जो तव्हीं बि हिसो बणिजी सघो था ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात असांजे प्रोग्राम में रागी मौजूदु आहे फ़क़ीर बरकत मक्सी हिन जा साथी बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे पहिरीं मां प्रोग्राम में शामिल करियां थी हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मैडम छा हाल आहे ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह दा तव्हांजी दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे त मां वकार अली ढेलार थो ॻाल्हायां राणीपुर खां जी 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 छा चवणु चाहींदव तव्हां वटि जेको फनकार आहे असांजो जिगरी दोस्त आहे मां पाण इंजीनियर आहियां राणीपुर खां मां इहो चवंदुमि त भाऊ बरकत खे चवंदा त उस्ताद जलाल चांडे जो कलाम ॿुधाए हा हा इहा सची ॻाल्हि हूंदी अकेलो थियो हूंदो ॾाढो रुनू हूंदो भली पियो रोए जीअं मां थो पियो रोयां हू बि पियो रोए जी 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 जलाल चांडियो साहब जिन खे अॼु प्रोग्राम में यादि बि कयो अथऊं ऐं ज़रूरु ज़रूरु कोशिशि कंदासीं तव्हांखे इहो कलाम ॿुधायूं तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो ऐं जी तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था कुझु चवणु चाहींदव हा ही दुर्मो साईं जो कलाम आहे हा हा भाऊ फरमाइश कई आहे इंशाल्लाह ॿिए चकर वो हा 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 ज़बरदस्त जी 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 हिन वक़्तु छा सिलेक्शन आहे ख़ुशखैर मोहम्मद हा साईं जन जी दरगाह फ़क़ीर दुर्मो साईं जो बोल आहे मारन जो जी जी बिस्मिल्लाह ज़बरदस्त जी शुरू कयो
मादी नथी मारवी तुझो अल्लाह जो आहे ओ मादी नथी मारवी मादी नथी मारवी तुझो अल्लाह जो आहे सवे बरहन जा सूरड़ा हिक लहज़े मुझ तो लाहे ओ सवे बरहन जा सूरड़ा ओ सवे बरहन जा सूरड़ा हिक लहज़े में थो लाहे अहिड़ो अल्लाह आहे जो मागर साईं दी मारी मारल वेचारी कैद में बंदा मारल वेचारी उमर बादशाह के अर्ज पई करे अदा करे ए अदा उमर जेको तो मुझे लाइ सोचो आहे वो तुंहिंजो न थींदो मूंखे ॾुखारो न करे ॾिसी ऐं मारुल वेचारी छा पई चवे उमर बादशाह खे कलामा फ़कीर दुर मोहम्मद साईं जो दरगाह ख़ुशि ख़ैर मोहम्मद खां ओ वञा मुल्क पंहिंजे उमर ॾे इजाज़त वञा मुल्क पंहिंजे उमर ॾे इजाज़त ॾुखनि कई ॾुखीअ जी हिते हीड़ी हालत वञा मुल्क वञा मुल्क पंहिंजे उमर ॾे इजाज़त वञा मुल्क पंहिंजे उमर ॾे इजाज़त ॾुखनि कई ॾुखीअ जी हिते हीड़ी हालत वञा मुल्क पंहिंजे ओ तुझू बने पथड़ियूं पलक माल मारियो तुझू बने पथड़ियूं पलक माल मारियो ओ तुझू बने पथड़ियूं पलक माल मारियो तुझू बने पथड़ियूं पलक माल मारियो सांगियड़नि जा सुहिणा पधर पट में वारियो सांगियड़नि जा सुहिणा पधर पट में वारियो चौरनि ऐं पखनि जी जंगरी अदावत वञा मुल्क पंहिंजे उमर ॾे इजाज़त वञा मुल्क पंहिंजे उमर ॾे इजाज़त ॾुखनि कई ॾुखीअ जी हिते हीड़ी हालत वञा मुल्क पंहिंजे वो पलक में परे कर पंजा सोन गहना पलक में परे कर पंजा सोन गहना वो पलक में परे कर पंजा सोन गहना पलक में परे कर पंजा सोन गहना सांगियड़नि जा सहांदस मूरो को न मेहड़ा सांगियड़नि जा सहांदस
रुको न मेरा रुको रहण हेतड़े मुनाया मलामत वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त दुखन कई दुखी अची हितहीड़ी हालत वञा मुल्क पाजे ओ मारुन खा मुखे जिया थी जिया रे जुदाई मारुन खा मुखे जिया थी जिया रे जुदाई ओ मारुन खा मुखे जिया थी जिया रे जुदाई मारुन खा मुखे जिया थी जिया रे जुदाई एरो जुल्म कैसा उन्हें मज खुदाई एरो जुल्म कैसा उन्हें मज खुदाई तेरे हाँ वते हथ रखी करी अदालत वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त दुखन कई दुखी अजी हितहीड़ी हालत वञा मुल्क पाजे आहे दर्द दिल में इहो दुर मोहम्मद 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 टुटे दम दुइया जो थिए पूरो मक़सद टुटे दम दुइया जो थिए पूरो मक़सद वहदत जे वतन में वरी थे विसाल वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त दुखन कई दुखी अजी हितहीड़ी हालत वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त वञा मुल्क पाजे उमर दे इजाज़त दुखन कई दुखी अजी हितहीड़ी हालत वञा मुल्क पाजे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु बहितरीन नाज़रीन वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो सो असां पहिरीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ऐं सुबुह मेराण प्रोग्राम सां ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जो तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे ऐं टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि तव्हां पैकेट वठी सघो था उनमें पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था फ़क़ीर बरकत मक्सी असां सां गॾु मौजूदु आहे हुनजा सभु साथी प्रोग्राम में मौजूदु आहिनि सो
टाइम अदा घणो कोन था वठूं, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? इतराब साईं जो कलाम आहे। जी जी जी। रख मौला ते आखिर मिलसो मैं सूरत को सुनवे सा जिगर दे टुकड़े दिखे सा मैं तेरे अगूरो पोसा बेदर्द हा क्यों दर्द दिती मैं रब को दहाड़े सा तुराब दे नाल विसाल तकर न त रो रो आखिर मरवे सा ओ जियो मुँह के कुटी सोहना ये ब्याब कुठा हूँ दई के फत क्या कदमन में के तड़प्या डिठा हूँ दई जियो मुँह के कुटी सोहना ये ब्याब कुठा हूँ दई जियो मुँह के कुटी अब कुटा हूँ दे फत का कदमन में ये फत का कदमन में ये तड़पा बैठा हूँ दई ये मुँह के कुटी सोना ये अब कुटा हूँ दे ये मुँह के कुटी सोना ये अब कुटा हूँ दे नाज कया हूँ दई के पीर पया हूँ दई नाज कया हूँ दई के पीर पया हूँ दई महबूब मोहब्बत में के मारा मुठा हूँ दई महबूब मोहब्बत में के मारा मुठा हूँ दे धार थियो हूँ दे रखी बन सरयो हूँ दे धार थियो हूँ दे रखी बन सरयो हूँ दे कहीं दिल के तो बारा के फिर पठा हूँ दे कहीं दिल के तो बारा के फिर पठा हूँ दे ए फत का कदमन में ए फत का कदमन में के तड़पा बैठा हूँ दई ये मुँह के टूटी सोना ये अब कुटा हूँ दई ये मुँह के टूटी सोना अब कुटा हूँ दे आबत
गज पूरियूं कयूं हूंदई राबत मनाऊं गज पूरियूं कयूं हूंदई हे पर चाया हूंदई वरी हिते रुठा हूंदई हे पर चाया हूंदई वरी हिते रुठा हूंदई हे फथ क्या कदमन में हे फथ क्या कदमन में हे तड़प ॾिठा हूंदई जीअं मूंखे कुठी सोना या बि कुठा हूंदई जीअं मूंखे कुठी सोना या बि कुठा हूंदई। ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो तमामु बहितरीनु तमामु ख़ूबसूरत। अच्छा अदा तव्हां वेंदा आहियो महफ़िलुनि में त घणे भाङे छा फरमाइश थींदी आहे? फरमाइश असांखे थींदी आहे जंहिंजा शागिर्द आहियूं। ज़बरदस्त जलाल चांडे साहिब जी। उस्ताद जलाल चांडे। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा अॼु ॾींहं ताईं उस्ताद खे ॿुधंदा आहियो वक़्तु कढी? असां अर्ज़ु इहो आहे त उस्ताद चए पियो मरहूम वियो हलियो मूंखे चए बाबा हाणे पाण हिकिड़े कैसेट ऑडियो जो दौर हो पोइ मूंखे चए पियो पुट तोखे पाण सां गॾु हिकिड़े ऑडियो में ॻाल्हाए पोइ तोखे छॾींदुसि। हलंदे हलंदे मरहूम वियो हलियो जी मां सूद कापी मरहूम जी कंदो आहियां सूद जी पर हाणे छा आहे त जेको हाल आहे हींअर जी जी सो अलाह मालिका वरी हयाती हूंदी त ॿिए घुमरे इनशाला तव्हांखे सूद कापी बि ॿुधाइबी जी जी इनशाला प्रोग्राम सुठो कंदासीं। न न हींअर बि प्रोग्राम तव्हां सुठो पिया कयो। हींअर बि माशाअल्लाह प्रोग्राम सही पियो हले। सही सही सही। अच्छा भला पहिरीं जे रागिन में ऐं हिन वक़्त जा जेके नवां रागी आहिनि उन्हनि में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे? असांखे इहो फ़र्क़ु थो अचे त अॼुकल्ह जेको दौरु हले पियो न तो बसि इहो कमु घणो आहे। हा माण्हुनि जो रुझान जेको आहे तमामु फुकराई ॾे घटि आहे बसि इहो हले पियो मिजाज अॼुकल्ह उहो फ़नकार बि चढ़ी थो अचे पोइ बिरी बि अचे थो अॼुकल्ह दौरु अहिड़ो आहे। न माना थोरी वक़्त सां गॾु चेंजिंग त हूंदी आहे माना तब्दीली त आहे ई आहे न पर उहो न्याज़ निवड़त तव्हांखे नज़र अचे थो रागिन में? हा हा ईअं त हाणे माशाअल्लाह रब जूं महिरबानियूं आहिनि। हा निवड़त अचे थो पर थोरो फ़र्क़ु पियो आहे जो टचूं मोबाइल निकिरी वियूं आहिनि सॼो राग हर शइ सॼी दुनिया खीसे में पई आहे। हा बिल्कुलु फ़र्क़ु ज़रूरु आहे इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे। अच्छा कैसेट जो दौरु जेको हूंदो हो उहो दौरु कीअं हूंदो हो? पहिरियों नंबर उहो भलो ऑडियो जो दौरु जॾहिं हुयो जी 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 उहो हिकु नंबर हुयो। सही सही आहे। रिकॉर्डिंग्स इहो सभु तव्हांखे यादि आहिनि कीअं हूंदो हो? हा सभु यादि आहिनि मुंहिंजो जेको आहे काफ़ी एल्बम थियल आहिनि वरी उन खां पोइ इहे सीडियूं बि हलियूं उहे बि एल्बम कढियासीं हलंदे हलंदे वरी हे माहौल थी वियो टचूं मोबाइलियूं अची वियूं हाणे उहो सिस्टम बि माना कंपनियुनि जो ॼण ख़तमु थी वियो आहे। हा ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु मां चयो न तब्दीली त आहे ई आहे हर शइ खीसे में पई आहे टच मोबाइल में बसि। हा हा सही पिया चओ बिल्कुलु। अच्छा सिख्या केॾी ज़रूरी आहे छा था सम्झो माना जीअं तव्हां चओ पिया न दुनिया त सॼी आहे ई आहे मोबाइल आहे तव्हां वटि सॼी दुनिया तव्हां वटि आहे सिख्या केतिरी ज़रूरी आहे हिकिड़ो उस्ताद हुजे जंहिंखां वेही सिखजे प्रॉपर तरीक़े सां? हा असुल में छा आहे न जेको उस्ताद वटि रहंदो गॾु मौजूदु सिख्या कंदो उहो माना सुठो पिराए वेंदो आहे। जी 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 सही पिया चओ हिकिड़ा सिखी ॿिए हंधि वञी नालो ॿुधी वञी गानो ॿुधाईंदा आहिनि ईअं बि आम जाम हले पियो अॼुकल्ह। सही सही। तव्हांजा केतिरा शागिर्द आहिनि? जी असांजा काफ़ी शागिर्द आहिनि। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त अचनि था सिख्या वठनि था? जी हा। पंहिंजनि शागिर्दनि खे कीअं था ॾिसो? बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह कॾहिं पेश कंदासीं हिते। हा ज़बरदस्त इंशाल्लाह तव्हांखे उहे पसंदि ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उन खां अलावा हीअ जेको अॼुकल्ह जे दौर में न माण्हू जेको आहे सो ॻाल्हि कंदा आहिनि उतर जे रागिन जी बि लाड़ जे रागिन जी बि पर जेको आर्टिस्ट हूंदो आहे उनजी का बाउंड्री कोन हूंदी आहे आर्टिस्ट आर्टिस्ट हूंदो आहे तव्हां कीअं था ॾिसो हिन मामले में? असां ॾिसूं पिया त फ़नकार जीअं न का शइ विरहायल हुजे ईअं कमु हले पियो दुनिया में असांजी सिंध में। ऐं तव्हांजी नज़र में कीअं हुजणु घुरिजे? हाणे असांजी नज़र में जेको उस्ताद जलाल चांडियो हुयो उहो पूरे पाकिस्तान में हुयो पर ॿाहिरियां मुल्क बि वियो उन टाइम में। हींअर वरी दौरु हले पियो जेको सो दिलशेर थी वञिणो आहे असांजी उतर साइड ॾे
काफ़ी हीअं लाड़ साइड ॾे ऐं कुझु उतर ॾे असांजो हे महबूब फनकार सही मीरजत इहे हलनि पिया। सही सही ममताज़ मौलाई त हाणे पाण ॾिसो पिया जेको अॼुकल्ह हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे, हर को पंहिंजे हिसाब सां सुठो कमु करे थो ऐं हर कंहिंजे कम खे जेको आहे सो उन हिसाब सां जेकर ॾिसजे त सुठो कमु आहे, हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे। अच्छा रागनि जी जॾहिं ॻाल्हि कजे थी तव्हां वटि काफ़ी सारी डायरीज़ मां ॾिसां पई, काफ़ी सारियूं मौजूदु आहिनि डायरीज़ न, त राग वेही करे यादि बि कंदा आहियो त यादि बि करिणो आहे? साईं हा यादि बि कंदा आहियूं बाबा। अच्छा हा यादि कोई वरी कंहिंजो अहिड़ो दिमाग़ हूंदो आहे जंहिंजो याददाश्त नथी बीहे, विसरी बि अचानक वञे थो, उन जे करे हे खणंदा आहियूं। सही ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां खां वधीक ॿुधंदासीं ऐं तव्हांजी सिलेक्शन बि ॾाढी सुठी आहे। पर पहिरीं साई जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन। प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो तव्हीं बि हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। हिन तरह जॾहिं प्रोग्राम्स अवां ताईं पहुचाईंदा आहियूं ॾाढा ज़बरदस्ती प्रोग्राम थींदा आहिनि ऐं अव्हीं सभु प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो। मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदी हलंदमि पंहिंजे यूट्यूब चैनल जे हवाले सां। मेहरान टीवी इंटरटेनमेंट जे नाले सां यूट्यूब चैनल मौजूदु आहे। प्रोग्राम्स अपलोड थींदा आहिनि ऐं एंटरटेनमेंट साइट जा सभु प्रोग्राम्स ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में थी रहिया हूंदा आहिनि, उते अपलोड थींदा आहिनि, तव्हां ॾिसी सघंदा आहियो। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम बि अपलोड थी वेंदो आहे, सो तव्हां उते रिपीट में ॾिसी सघो था। उन खां अलावा फेसबुक ते बि पेज मौजूदु आहे मेहरान टीवी इंटरटेनमेंट जे नाले सां, सो तव्हां प्रोग्राम उते बि ॾिसी सघो था। प्रोग्राम लाइव हूंदो आहे, मुख़्तलिफ़ हिसा प्रोग्राम जा अव्हां ताईं पहुची रहिया हूंदा आहिनि ऐं उते बि तव्हां लाइक करे सघो था, शेयर करे सघो था। हिन वक़्तु प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचे पियो, तव्हांजी फ़ोन कॉल्स बि प्रोग्राम में असां रिसीव कयूं आहिनि ऐं अॻियां वधूं था। प्रोग्राम सां ताउन बि मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हां जन 5 शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। अॻियां वधूं था। फ़क़ीर बरकत मक्सी असां सां मौजूदु आहे प्रोग्राम में हारमोनियम ते। सजन चांड जो अदा असां सां गॾु मौजूदु आहे बांसुरी ते। निसार अहमद ज़ंगी जो असांजो भाउ मौजूदु आहे। उन खां अलावा ढोलक ते लाल बख़्श चांडियो असांजो भाउ मौजूदु आहे। सो जी हा बिल्कुलु इंतज़ारु नथा करायूं, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव? कलाम आहे बाबा ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं जो। जी ज़बरदस्त ज़बरदस्त। जी हा अल्लाह पढ़ियूं पर हाफ़िज़ हो न किया हिजाबू पर्दा हो पढ़ पढ़ आलम फाज़िल होयूं तालिब होयूं ज़रदा हो से हजार किताबा पढ़े तब जालिम नफ्स न मरदा बाज फकीरा किसे नहीं मारा बाहू इहो चोर अंदर दाहू इस बोली दा समझण फेर आए लोका पवांदी खबर न काई
अलहद दे विच ओ अलहद दे विच वैसी तेर ए लोकां पवांदी खबर नकाई आमा पवांदी खबर नकाई इस बोली दा समझण फेर इस बोली दा समझण फेर ए लोकां पवांदी खबर नकाई आमा पवांदी खबर नकाई। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु बहितरीन। अच्छा, इलाही ख़ूबसूरत, इलाही सुठो, तमामु ख़ूबसूरत हारमोनियम ऐं इन तरफ़ बांसुरी, इन तरफ़ ढोलक, तमामु बहितरीन, तव्हांजो आवाज़ बि ॾाढो सुठो। अच्छा अदा, तव्हां घणो पहिरियों त उस्ताद जो तव्हां ज़िक्र कयो, ॾाढो सुठो बि लॻो ऐं उस्तादनि खे हमेशह यादि बि करणु घुरिजे। जलाल चांडियो साहिब खे ॾाढे ख़ूबसूरत लफ़्ज़नि में तव्हां यादि कयो। उन खां अलावा कहिड़नि राॻनि खे घणो ॿुधंदा आहियो? पहिरियों त मां पंहिंजे उस्ताद जो शौक़ीन हुयुसि, उन खां पोइ फोटो दरदारी, शमन मीराली। सही सही सही। हा, हींअर असांखे दिलशेर कीमत बि पसंदि आहे। अच्छा अच्छा, ज़बरदस्त, सही, सभु सिंधी फनकार तमामु तमामु सुठो। हा, सभु सिंधी फनकार पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ूबसूरत ॻाए रहिया आहिनि। अदा, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, ॾाढो सुठो लॻो। तव्हां सभिनीनि साथियुनि जी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो, तमामु बहितरीनु असांखे लॻो। तव्हां खां लास्ट में जेको आहे सो असां नंढिड़ो मैसेज वठंदासीं। छा तव्हांजो मैसेज हूंदो? न्यापो छा ॾींदव तमामु ॾिसंदड़नि खे? जाई जमाल साईं जो जी जी बोल आहे। हा हा, उहो ॻाईंदो। ज़बरदस्त, ज़रूरु ज़रूरु तव्हां खां ॿुधंदासीं। नाज़रीन, वक़्त जो घड़ियूं मूंखे बिल्कुलु वधीक इजाज़त नथियूं ॾियनि ऐं अॼु जो प्रोग्राम अॼु म्यूज़िक ई हुयो। अॼु पाण जेको आहे सो गीत ई ॿुधा आहिनि। प्रोग्राम में ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं जेको आहे सो पहुतो आहे। तव्हांजो साथ बि ॾाढो प्रोग्राम में सुठो रहियो। मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हीं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ऐं यकीनन फ़क़ीर बरकत मक्सी अदा तव्हांजा थोराइता आहियूं। हारमोनियम ते सजन चांडियो साहिबु अदा तव्हांजा थोराइता आहियूं। बांसुरी ॾाढी ख़ूबसूरत वॼाई आहे निसार अहमद ज़ंगी जो अदा, तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में आयो ऐं ढोलक ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां वॼायो आहे। लाल बख्श चांडियो साहिबु सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं वेंदे वेंदे अव्हांखे असां जेको आहे ख़ूबसूरत कलाम अव्हां ताईं तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं ऐं आवाज़ु हूंदो फ़क़ीर बरकत मक्सी जो। जी अदा। इश्क जा उल्ला उजण जा नाहिन बाग बबड़ कयूं भर के। इश्क जा उल्ला उजण जा नाहिन बाग बबड़ कयूं भर बाग बबड़ कयूं भर के। बाग बबड़ कयूं भर के। इश्क जा उल्ला उजण जा नाहिन बाग बबड़ कयूं भर के। इश्क जा उल्ला उजण जा नाहिन बाग बबड़ कयूं भर के। इश्क जिता बच तेज तिखीरी। इश्क जिता बच तेज तिखीरी। इश्क जीता बच तेज तिखीरी। इश्क जीता बच तेज तिखीरी। इश्क जिया तच तेज तिखीरी। सिर साह वजो सड़ी के। साह वजो सड़ी के। इश्क जा उल्ला उजण जा नाहिन बाग बबड़ कयूं भर के। इश्क जा उल्ला उजण जा नाहिन बाग बबड़ कयूं भर के। इश्क पिए थो रत रगुन जो। इश्क पिए थो
रत रगुन जो इश्क पिए थो रत रगुन जो इश्क पिए थो रत रगुन जो इश्क पिए थो रत रगुन जो खाली हडो पयो खड़ी के खाली हडो पयो खड़ी के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे के इश्क कुहाया कामिल केई 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 मंसूर सूली का लड़ी के मंसूर सूली का लड़ी के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे के इश्क जा उल्ला उजण जाना बाग बबड़ कयूं भरे के जाई जमाल खे नीहन होड़ियो 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 इन्नी दाब हुसन जे दड़ी के इन्नी दाब हुसन जे दड़ी के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे वाहे बबड़ कयूं भरे के बाग बबड़ कयूं भरे के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे के इश्क जा उल्ला उजण जाना इन बाग बबड़ कयूं भरे